नाज़रीन, ॾेही में सेडा चेयरमैन कबूल खान खटियाण मेहरान टीवी जे रिपोर्टर अल्लाह बख्श जरवार सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल पई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। तमाम सूरत हाल ख़राब रही है। पानी जी बदीन डिस्ट्रिक्ट में चोरी रही है वह तमाम घड़ी रही है। तंहिंजे करे खोट घणी महसूस है। जो सिस्टम में पानी अचे तो उन सॼो डिस्ट्रीब्यूशन जो चक्कर हिते घणो हो। तो पानी जी खोट इन करे थी महसूस थे तो जेतरी ज़मीन फार्मर्स के हिकिड़ो आबाद करनी हुई उन खां वधीक था आबाद करन। ऐं ॿियो त हिते जेके केनाल सिस्टम जेको असांजो उन में पानी जी चोरी तमाम सवाली हुई। तंहिंजे करे खोट जेका ख़त्म थी है या घट थी है। हिकिड़ो मथां पानी की बेहतरी है कुछ इन साल, पर उन खां अलावा हिते जो सिस्टम असां बेहतर किया है। लास्ट 6 महीनन में असां सिस्टम के इम्प्रूवमेंट की तरफ वठी विया आहियूं। केनाल्स के असां डीसिल्टिंग कराई है। उन खां अलावा जेके असांजा वाटर कोर्सेस टुटल हुआ काफ़ी असां रिपेयर कराया आहिनि। तंहिंजे करे काफ़ी कोशिश इहा ई आहे त फार्मर्स के बेहतर में बेहतर तरीक़े सां कमु थिए ऐं पानी की चोरी के असांखे तमामु घणो बंदि करण की कोशिश है असांजी। वाटर कोर्सेस 400 450 असां पाइप्स जेके कढिया आहिनि। उन खां अलावा वाटर कोर्सेस जेके टुटल आहिनि असां 800,000 वाटर कोर्सेस के रिपेयर भी कराए चुका हूँ। पर असांजी कोशिश इहा आहे त पानी की चोरी जे बंदि करबी त आख़िरी टेल एंड्स तोणी ऐं पूछड़ जे ज़मींदारनि खे पानी मिलंदो जेको अॼोके ॾींहं ते मिले पियो। पानी घटि हूंदो आहे त घटि मिलंदो, वधीक हूंदो त वधीक मिलंदो। पर असांजी कोशिश इहा ई आहे त वाटर कोर्सेस जेके टुटल आहिनि उन्हनि जी रिपेयर कई वञे ऐं इलीगल पाइप असां रिमूव कंदा अचूं ऐं असां कंहिंजो बि इलीगल पाइप हलणु कोन पिया ॾियूं बदीन डिस्ट्रिक्ट में। इस साल पानी की सूरत हाल इंशाअल्लाह अल्लाह जे हुकुम सां बहितर रहंदी। मथां जी पानी की सूरत हाल बेहतर है, सिस्टम में भी इम्प्रूवमेंट है। तंहिंजे करे कोशिश हींअर असांजो जून जो महीनो हले पियो ऐं काफ़ी इलाइक़नि में पानी पहुचे पियो। किथे घटि या वधि थोरो घणो आहे। 8 ॾींहंनि जो गैप। राइस कल्टिवेशन फुल स्विंग में है। चांवरनि जी पोखी शुरू थी चुकी है, अधु खन तक़रीबन थी वई है। पर असांजी कोशिश इहा ई आहे त पानी जेके आख़िरी पुछड़नि तोड़ी पुॼाऊं। तंहिंजे करे 5-7 ॾींहं रुगो लॻंदा। हरे हरे पानी हाणे मुंड में तक़रीबन भरंदो वञे ऐं आख़िर पुछड़ निकिरंदो। विदिन 10 डेज़ आई थिंक त पानी की सूरत हाल तमामु बहितर थी वेंदी ऐं कंडीशन बहितर रहंदी इन साल।